त नमाज इंतिहाई अहम दीन जो रुकन आहे। जेके 4 इमाम आहिनि आइम्मा अक्सर उम्मती उन्हनि जे पोयां आहिनि। उन इमामनि जा कौल ॾिसो त तव्हां हैरान थी वञो। इमाम मालिक, इमाम शाफ़ी उहे फरमाईंदा को बेनमाज़ी आहे उनजी सज़ा क़त्ल आहे, उनखे क़त्ल करे छॾियो। उनखे जीअण जो को हक़ ई न आहे जेको नमाज़ ई नथो पढ़े। वरी जेकॾहिं इमाम अहमद बिन हम्बल रहमहुल्लाह जो ॾिसूं था त इमाम अहमद बिन हम्बल चए थो त मोहलत ॾियोसि, जेकॾहिं तौबा ताइब थी नमाज़ी थी वञे त उनखे छॾे ॾियो, जेकॾहिं तौबा ताइब नथो थिए मोहलत क़बूल नथो करे त उनखे क़त्ल करे छॾियो। इमाम अबू हनीफ़ा फरमाए थो त उनखे जेल में विझी छॾियो, जेसीं तो इहो नमाज़ी नथो थिए जेल में हुजे, हता की मौत अची वञे त भले मौत अची वञे, जेसीं तो नमाज़ी नथो थिए उनखे इजाज़त न ॾियो, उनखे छॾियो न, रिहा न कयो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नस्सलात कानत अलल मुअमिनीन किताबम मौक़ूता। अज़ीज़ सामीन किरामी, कुछ अर्सो क़बल असां एक सिलसिलो शुरू कयो शुआबिल ईमान जे नाले सां, जंहिंजो मक़सदु ईमान जा शोबा बयानु करणु हो। उन वक़्तु असां 5 ईमान जा शोबा बयानु कया, जंहिंमें वुज़ू बि शामिलु आहे, जंहिंमें गुस्ल जो तरीक़ो बि शामिलु आहे, जंहिंमें रोज़नि जे हवाले सां बि गुफ़्तगू कई वई, जंहिंमें नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूअत जे बारे में बि गुफ़्तगू कई वई ऐं कलमो शहादत इन जे हवाले सां बि गुफ़्तगू कई वई। 5 शोबा असां बयानु करे चुका हूँ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वॾी मारूफ़ हदीस आहे, अल ईमानु बिदअु व सबऊन शुअबतन अअलाहा शहादतु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अदनाहा इमाततुल अज़ा अनित तरीक़। ईमान जा 70 खां वधीक शोबा आहिनि। सभ खां आला शोबो गवाही ॾियणु त अल्लाह रब्बुल आलमीन खां अलावा को बि माबूद न आहे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो सचो पैगंबर आहे। ऐं सभ खां आख़िरी शोबो रस्ते मां तकलीफ़ दे शइ खे हटाइणु, इहो बि ईमान जो शोबो आहे। इहा हदीस मारूफ़। असां 5 शोबा पहिरीं बयानु करे चुका आहियूं। इहो सिलसिलो जारी रखण जो मक़सदु इहो हो त इंतिहाई अहम ॻाल्हियूं आहिनि इन में। हिकु मोमिन जे लाइ, हिकु मुस्लमान ईमान वारे जे लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि, कहिड़ा अमल ज़रूरी आहिनि ऐं कहिड़ियुनि शयुनि खां बचणु ज़रूरी आहे। इन करे इंशाअल्लाह दुबारा असां इहा क़िस्त शुरू कई आहे। अॼु 5 जेको ईमान जो शोबो आहे उहो तव्हांजे साम्हूं रखंदासीं। उहो आहे नमाज़, अस्सलात। अरबी में अस्सलात नमाज खे चयो वेंदो आहे। क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, इन्न सलात कानत अलल मुअमिनीन किताबम मौक़ूता। बेशक नमाज मोमिनीन ते फ़र्ज़ कई वई आहे वक़्त मुक़र्ररा ते। वक़्त मुक़र्ररा ते फ़र्ज़ नमाज, जेके 5 नमाज़ूं आहिनि, दीन इस्लाम जो अहम तरीन रुकन आहे नमाज। पहिरीं शहादत आहे, गवाही आहे, कलमो आहे। उन खां पोइ सभ खां अहम तरीन जेको इस्लाम जो रुकन ऐं ईमान जो शोबो आहे उहो नमाज आहे। नमाज अदा करणु हर मुसलमान जे लाइ ज़रूरी आहे। बालिग मुसलमान हुजे, औरत हुजे, चाहे मर्द, उन जे लाइ ज़रूरी आहे त नमाज खे अदा करे। क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अक़ीमुस्सलात। इन जो मक़सदु छा आहे? अक़ीमुस्सलात। अहादीस में अदा करण जो ज़िक्र अचे थो, पर ज़कात अदा करणी आहे, नमाज क़ाइमु करणी आहे। क़ाइमु करण में ऐं अदा करण में फ़र्क़ु आहे। नमाज क़ाइमु करण जो मतिलबु इहो आहे त नमाज खे सही ऐं दुरुस्त तरीक़े सां पढ़णु, इन खे चइबो आहे नमाज क़ाइमु करणु। अल्लाह साईं क़ुरान मजीद में फरमायो अक़ीमुस्सलात। ऐं जंहिंजो हदीस में ॾिठो वञे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मालिक बिन हुवैरिस रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आहे, सही बुखारी जी रिवायत आहे, फरमाइनि था
पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, नमाज़ अहिड़े तरीक़े सां पढ़ो जीअं मूंखे पढ़ंदे ॾिसो था। यानी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे सहाबा इकराम ॾिठो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको बि नमाज़ जो तरीक़ो हो उन नमाज़ जे तरीक़े खे ॾिसी करे, सहाबा जे अहादीस रिवायतुनि खे ॾिसी करे उन मुताबिक़ नमाज़ पढ़णु, इन खे असुल में चयो वियो नमाज़ क़ाइमु करणु। हाणे फ़र्ज़ी नमाज़ हर मुसलमान ते ज़रूरी आहे, हता कि उज़र वारे ते बि ज़रूरी आहे। को बीमार आहे, को लाचार आहे, परेशान मुसीबत में आहे, सफ़र में आहे, जिहाद में आहे, कंहिं बि मैदान में नमाज जी मोकल न आहे शरीयत में। औरतुनि जे लाइ मख़सूस अयाम में शरीयत उन्हनि खे रुख़्सत ॾिनी आहे, पर मर्दनि जे लाइ कंहिं बि ॾिहाड़े, कंहिं बि सफ़र में, कंहिं बि जिहाद जे मौक़े ते नमाज़ छॾणु जाइज़ न आहे, हराम आहे। एतिरे क़दुरु जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बैनल आबदी व बैनल कुफ्री तर्कुस सलात, मुसलमान बाने ऐं काफ़िर जे दरमियान फ़र्क़ु करण वारी शइ नमाज़ आहे। यानी नमाज़ जेको पढ़ंदड़ उहो हक़ीक़ी मुसलमान आहे, ऐं जेको नमाज़ नथो पढ़े उहो हक़ीक़ी मुसलमान नथो थी सघे, मुकमल ईमान वारो नथो थी सघे। ऐं ॿिए मक़ाम ते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त जे नमाज़ क़ाइमु कनि था फ़ इख़्वानुकुम फ़िद्दीन, पोइ तव्हांजा मुसलमान भाइर आहिनि। जेकॾहिं नमाज़ क़ाइमु नथा कनि त तव्हांजा भाइर बि कोन्हनि। ॿिए मक़ाम ते क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो नमाज़ क़ाइमु कयो वला तकूनु मिनल मुशरिकीन, मुशरिकीननि मां न थियो। यानी जेको नमाज़ नथो पढ़े उहो पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिश ते अमल थो करे ऐं शिरक थो करे अल्लाह रब्बुल आलमीन सां, उन्हनि खे मुशरिक करार ॾिनो वियो। ऐं हर शख़्स ॼाणे थो शिरक वारे जो अमल ॿियो बि अमल क़बूल न आहे, ऐं मुशरिक जे लाइ का बख़्शिश न आहे जेसि ताईं दुनिया में अल्लाह खां मग़फ़िरत घुरी वञे। जेकॾहिं फ़ौत थी वियो, तौबा बि न कई, त उहो हमेशह जहन्नमी आहे। बेनमाज़ी जो इहो सलूक, इहो अंजाम कयो वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु शख़्स जे बारे में कावड़ जो इज़हार कयो। सहाबा फरमायो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तव्हां हुकुम ॾियो त असां हिन जी कंध लाइ विझूं, हुनखे मारे छॾियूं, क़त्ल करे छॾियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे मना कयो आहे क़त्लिल मुसल्लीन, नमाज़िन खे क़त्ल करण खां। यानी नमाज़ी आहे त उनखे क़त्ल नाहे करिणो, उहो सही माना में मुसलमान आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहे फ़रामीन, इहे अहादीस जेके कुझु मूं तव्हांजे साम्हूं क़ुरान जो आयतूं बयानु कयूं, जेकॾहिं उम्मत हिन उम्मत में ॾिठो वञे त कई माण्हू आहिनि जेके इमाम अहमद जे पोयां आहिनि, कई माण्हू इमाम शाफ़ी जे पोयां, कई माण्हू इमाम मालिक जे पोयां, कई माण्हू इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह जे पोयां, रहिमहुमुल्लाह अजमाइन। अल्लाह सभिनि ते रहमतु नाज़िल करे। इन्हनि इमामनि जे पोयां हिन उम्मत जा कई शख़्स पोयां लॻल आहिनि। मुक़ल्लिद जंहिंखे चयो वेंदो आहे, हालांकि अहले हदीस जी खरी सची दावत आहे त उम्मती जे पोयां नाहे लॻणो, पर उम्मत जे सरदार जे पोयां, उम्मत जे नबी जे पोयां, उम्मत जे पैगम्बर जे पोयां, रसूल जे पोयां लॻणो आहे, जेको अल्लाह जो पैगाम खणी करे आयो, जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन मुंतख़ब कयो उम्मत जी हिदायत जे लाइ, मुस्तफ़ा जो लक़ब मिलियो जंहिंखे। अहले हदीस उन जे पोयां आहिनि, उन जी इताअत करण वारा आहिनि। अतीउल्लाह व अतीउर रसूल, छो जो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इताअत कयो अल्लाह ऐं उन जे रसूल जी। उम्मती जे इताअत जो हुकुम आहे ई कोन, हता कि वालदेन जो एहतराम करिणो आहे। अहादीस में बि मौजूदु आहिनि हदीसूं, क़ुरान मजीद में आयतूं मौजूदु आहिनि, वालदेन जो एहतराम करिणो आहे। पर ला ताअत लिमख़लूक़िन फ़ी मअसियतिल ख़ालिक़, मख़लूक़ जी इताअत करणु ख़ालिक़ जे ख़िलाफ़ जाइज़ न आहे। यानी को मख़लूक़ चाहे वालदेन हुजे, केर बि हुजे, को बि उम्मती हुजे, तव्हांखे हुकुम ॾिए त हीउ कमु कयो जेको नाजाइज़ हुजे, शिरक जो हुकुम ॾिए, क़त्ल जो हुकुम ॾिए, शराब पीअण जो हुकुम ॾिए, बदकारी जो हुकुम ॾिए, त उन जी ॻाल्हि नाहे मञणी, छो जो अल्लाह रब्बुल आलमीन खां मना कयो आहे। त नमाज़ इंतिहाई अहम दीन जो रुकन आहे। जेके चार इमाम आहिनि, आइम्मा, अक्सर उम्मती उन्हनि जे पोयां आहिनि। उन इमामनि जा कौल ॾिसो त तव्हां हैरान थी वञो। इमाम मालिक, इमाम शाफ़ी, उहे फरमाईंदा को बेनमाज़ी आहे उन जी सज़ा क़त्ल आहे, उनखे क़त्ल करे छॾियो, उनखे जीअण जो को हक़ ई न आहे जेको नमाज़ ई नथो पढ़े। वरी जेकॾहिं इमाम अहमद बिन हम्बल रहमहुल्लाह जो ॾिसूं था त इमाम अहमद बिन हम्बल चए थो त मोहलत ॾियोसि,
जेकॾहिं तौबा ताइब थी नमाज़ी थी वञे त उनखे छॾे ॾियो, जेकॾहिं तौबा ताइब नथो थिए मोहलत क़बूल नथो करे त उनखे क़त्ल करे छॾियो। इमाम अबू हनीफ़ा फरमाए थो त उनखे जेल में विझी छॾियो, जेसीं तो इहो नमाज़ी नथो थिए जेल में हुजे, हता की मौत अची वञे त भले मौत अची वञे, जेसीं ताईं नमाज़ी नथो थिए उनखे इजाज़त न ॾियो, उनखे छॾियो न, रिहा न कयो। मालूम थियो त नमाज़ इंतिहाई अहम मामिलो आहे। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन फरमाईंदा कोई शख़्स नमाज़ ते न ईंदो हो, असां सम्झंदासीं त एतिरे क़द्र परेशान, एतिरे क़द्र बीमार आहे जो हू सकत नथो रखे, ताक़त नथो रखे जो नमाज़ ते अची सघे, एतिरे क़द्र बीमार आहे। या त दुनिया मां हलियो वियो, फौरन नमाज़ खां पोइ पुछणु वेंदा हुआ छा बीमार आहे या दुनिया मां फ़ौत थी वियो। त एतिरे क़द्र एहतमाम हूंदो नमाज़ जो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आख़िरी वक़्त में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शदीद बीमार आहिनि, तॾहिं बि सवाल इहो आहे छा माण्हू नमाज़ पढ़ी आहे या न। एतिरी अलालत में बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़िक्र हो त बेनमाज़ी न नमाज़ी हुजनि, आख़िरी दावत बि नमाज़। अज़ीज़ साथियो, नमाज़ इंतिहाई अहम इस्लाम जो रुकन आहे ऐं ईमान जे शोबनि में असां 5 नंबर ते नमाज़ जो ज़िक्र कयो। इहा फ़र्ज़ी नमाज़ आहे जंहिंजे लाइ एतिरे क़द्र रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहादीस ऐं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में बार बार हुकुम ॾिनो अक़ीमुस्सलात, नमाज़ क़ाइमु करो, नमाज़ क़ाइमु कयो। नमाज़ पढ़णु हर मोमिन जे लाइ, मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे। जेको नथो पढ़े उहो सही माना में न मोमिन आहे, सही माना में न मुस्लमान आहे, उनजो ईमान कामिल न आहे। छो जो असांजो इहो मुख़्तसर मौज़ू आहे त हर शोबे जे हवाले सां मुख़्तसर तव्हांजे साम्हूं ॻाल्हियूं रखंदासीं। इन जे करे फ़र्ज़ी नमाज़ जो अॼु तज़किरो थियो त केतिरी अहम आहे, ज़रूरी आहे नमाज़। जेको फ़र्ज़ु नथो पढ़े उनखे मुशरिक बि करार ॾिनो वियो आहे, काफ़िरनि सां मुशाबियत करार ॾिनी वई आहे। आईंदा दर्स बि इंशाअल्लाह नमाज़ जे हवाले सां थींदो, जंहिंमें असां बयानु कंदासीं नफ़ली नमाज़ जे हवाले सां मुख़्तसरन इंशाअल्लाह। अल्लाह ताला मूंखे ऐं अव्हांखे सही माना में क़ुरान और हदीस सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।